खैरपुर की अदालत में रानीपुर में अगवा थी वियल मासूम नींगर आदेश कुमार की बाज़ियाबी लाइ क़ौमी शारा के बंद करे धरणो हण तां डॉक्टर न्याज़ कालाणी पुनहल सारियो ऐं डॉक्टर नज़ीर खोखर समेत ॿियनि क़ौमपरस्त अॻवाननि मथां दहशतगर्दी एक्ट तहत दाख़िल थियल केस की ॿुधणी थी। SS न्यूज़ के रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिब दहशतगर्दी तोड़ अदालत के जज इनाम अली मलिक केस में नामज़द क़ौमपरस्त अॻवाननि की पक्की ज़मानत मंजूर करे 10 अक्टूबर ते थींदड़ ॿुधणी ते ॿीहर अदालत में पेश थियण जो हुक्म ॾेई छॾियो। अदालत में पेशी बाद क़ौमपरस्त अॻवान डॉक्टर न्याज़ कालाणी मीडिया से ॻाल्हि ॿोल कंदे चयो त सिंध हुकूमत की नाअहली ऐं करप्शन सबब सिंध जा शहर तोड़े ॻोठ ॿुॾी विया आहिनि ऐं खुशहाल सिंध जा माण्हू रोडनि रस्तनि ते रहण ते मजबूर आहिनि। हुन चयो त 2008 खां 2022 ताईं सिंध में पीपल्स पार्टी जी हुक्मरानी रही आहे। ड्रेनेज ऐं बंदनि जी मरम्मत जा ईंदड़ अरबे रुपया करप्शन जे वर चढ़ी वञनि था, जंहिं सबब चेन 5 ॾींहनि जी बरसाति सिंध वासियुनि लाइ रहमत बजाए ज़हमत बणिजी वञे थी। उन मौक़े ते पुनहल सारियो, फ़कीर इमदाद मंगी, ज़ाहिद शंबाणी ऐं ॿिया मौजूद हुआ। पीपल्स पार्टी जी ख़ासि तौर ते सिंध जे मथां 2008 खां वठी 22 ताईं हिकिड़ी पार्टी जी हुकूमत आहे, जेको ॿोॾ आई। उन खां पोइ उन्हनि हिकु दफ़ो बि पाणी जे माहिरनि खे घुराए का मीटिंग न कई आहे त ईंदड़ जेकॾहिं का सुभाणे अहिड़ी सूरत थिए उन सां मोह कीअं विझे। न फ़क़ति ॾेई जेको आहे माहिरनि खे कोन घुरायो वियो आहे, पर परॾेही माहिरनि खां बि मशवरो कोन वरितो वियो आहे। ऐं टीं ॻाल्हि इहा आहे त सॼी सिंध जे म्यूनसिपालिटी जा पैसा, बल्दिया जा पैसा, यूनियन काउंसिल खां वठी वेंदे मेट्रोपोल सिटी ताईं, उहे सभु पैसा कंहिं न कंहिं लोकल हाउस ॾे वञनि था, जंहिंजे करे 2008 खां वठी 2022 ताईं म्यूनसिपालिटी जा जेके पैसा आहिनि, जेके सिस्टम शहरनि जा ड्रेनेज सिस्टम ठहिणा, उहे सभु जो सभु न ठही सघिया, छाकाणि त उहे पैसा वञनि पिया उन्हनि जे ख़ासि माण्हुनि जे MPA साहिबनि। ऐं घटि में घटि 2000 अरब रुपया उहे जेके आहिनि एजुकेशन खाते वारनि जा 2010 खां वठी 2022 ताईं कंहिं बि क़िस्म जी हुननि ठाठाई के कपिड़नि खे मज़बूत करणु, को ड्रेनेज मज़बूत करणु, सीमेंट खां वठी वेंदे वाहन ताईं, उहा न थी सघी आहे।